खालिस अर्कियात से बना जामे शीरी, पाकिस्तान का फेवरेट ड्रिंक। लाइट रिफ्रेशिंग दर्जी जामे शीरी। खाओ सब, पियो सिर्फ जामे शीरी। बाडा के तालके जो दर्जो ॾियारण लाइ शहरियुनि जो मुसलसल जदोजहद जारी। बाडा तालके मूवमेंट जे प्लेटफार्म तां थींदड़ हफ़्तेवार मुज़ाहिरीन जे सिलसिले में 46 हफ़्ते ते बि टाउन कमेटी ऑफिस आॾो एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। बाडा जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻुवाणनि ऐं शहरियन ज़ैब अली सारियो ऐं कामरेड कादर बिरोई जी अॻुवाणी में कोरोना वायरस वारे सबबि समाजी विथीअ ते अमल कंदे 1 मीटर जो मुफ़ासिलो रखी रैली में शरीक थी बाडा तालके जो नोटिफिकेशन जारी करण लाइ सख़्त नारेबाज़ी कंदे पुरोज़ मुतालबो कयो त धरणो हयो वियो। इन मौक़े ते रैली जे अॻुवाणी कंदड़नि सुमेत कामरेड अज़ीज़ बिरोई, असगर नुनारी, नबी रज़ा बलोच, ज़ुल्फ़कार कांधड़ो, कवड़ल मल्हा आगा, नूर मोहम्मद बुलेदी, मनवर नुनारी, जान मोहम्मद मुग़ेरी, अली रज़ा नुनारी, सफ़र मुग़ेरी, जुमन मुग़ेरी ऐं ॿिनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बाडा जी अवाम गुज़िरियल सालनि जे जुलाई महीने खां वठी बाडा तालका मूवमेंट जे प्लेटफार्म तां बाडा खे तालके जो दर्जो ॾियारण लाइ तहरीक हलाए एहतिजाज करे रहियो आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे आला क़यादत बिलावल भुट्टो ज़रदारी, फरियाल टालपुर, वज़ीर आला सिंध तक